नाज़रीन, सिंध जे सूफ़ियुनि जो सरताज हफ़्त ज़बान शाइर हज़रत सचल सरमस्त रहमतुल्लाह अलैह जे सजादा नशीन ख़्वाजा अब्दुल हक फारूकी सजादा नशीन हाउस ते अहम प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त दरगाह हज़रत सचल सरमस्त रहमतुल्लाह जो मुक़बरो ज़बून हाल थी वियो आहे। हुकूमत खे बार बार आगाह करण बावजूदु को ध्यानु नथो ॾिनो वञे ऐं बरसाति खां पोइ मुक़बरो हंधा हंधा टुटी पियो आहे। हिन चयो त दरगाह हज़रत सचल सरमस्त रहमतुल्लाह ते मुक़ररु पुलिस नफ़री पिणु घटि आहे। CCTV कैमराऊं ख़राब पियल आहिनि। को वाक़ियो पेश आयो त उन जी ज़िम्मेवार हुकूमत हूंदी। तराज़ा शरीफ़ में हज़रत सचल सरमस्त रहमतुल्लाह जे नाले सां मनसूख़ कयल सचल बाग़ जो कमु पिणु पूरो न थी सघियो आहे। हज़रत सचल सरमस्त जी नगरी तराज़ा शरीफ़ में ठहियल डिस्पेंसरी अस्पताल में अमलो बि मुक़ररु थी न सघियो आहे। ख़्वाजा अब्दुल हक फारूकी चयो त रमज़ान मुबारक में थींदड़ उर्स मुबारक ते CM ऐलान कयो हुयो त रोज़ो मुबारक जल्द तइमीर करायो वेंदो, पर उन ते को बि अमल थी नाहे सघियो। सिंध हुकूमत खे घुर्जे त जल्द दरगाह सचल सरमस्त रहमतुल्लाह रोज़े मुबारक जो कमु शुरू कराए। सचल सरमस्त यादगार कमेटी खे हज़रत सचल सरमस्त सिर्फ़ उर्स मुबारक जे मौक़े ते यादि ईंदो आहे, बाक़ी सॼो साल गुम थी वेंदी आहे। जेकॾहिं असांजा मुतालबा मंज़ूर न कया विया त उर्स मुबारक खां अॻु में ख़लीफ़नि जी मुशावरत सां अहम फ़ैसिलो कयो वेंदो।